बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद पुलिस पारां ॻुझे इतला ते ठुल थाणे जी हद बछड़ो स्टॉप वेझो कार्रवाई। इणवी ॾींहुं अॻु ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान शहीद थी वियल ASI अब्दुल रज़ाक गोलो जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार अब्दुल शकूर वल्द अरबेलो सरकी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंखे कानूनी कार्रवायूं पूरियूं करण बाद रिमांड लाइ अदालत पेश कयो वेंदो। SSP मोहम्मद तारिक नवाज़ जे तर्जुमान शम्स बेग ॾहर मौजिब SSP जी सख़्त हिदायतुनि ते शहीद ASI जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस टीम ॾींहुं राति कमु करे रही हुई। ॻुझे इतला ते शहीद ASI अब्दुल रज़ाक गोलो जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ठुल लॻ नौजवान काठियुनि सां भरियल ट्रैक्टर मां किरी फौत। शेरवा भरिसां काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ते सवार 25 वरनि जो जिनसार अली बुरड़ो किरी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल आंदो पियो वियो त हू रस्ते में फौत थी वियो। लाश घर पहुचण ते संदसि घरभातियुनि में कोहराम मची वियो। हिकु महीनो अॻु गढ़ी हसन वेझो पीरसन इब्राहिम टालपुर जी हथ ठाहियल लाश बाद पुलिस पारां पीरसन जे फौत थियण वारो मामलो हल न करण ख़िलाफ़ संदसि वारिसन नज़ीर टालपुर, मुनीर अहमद, अब्दुर्रहमान ऐं ॿियनि गढ़ी हसन पुलिस ख़िलाफ़ ठुल में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवण हो त हिकु महीनो गुज़री वञण बावजूद पुलिस इब्राहिम टालपुर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं न वरी ॻोठ जो वॾेरो यूसुफ खोसो क़ातिलनि खे वाइखो करे थो। हुननि घुर कई त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कुछ ॾींहं अॻु शिकारपुर पुलिस पारां ठुल जे वापारी अब्दुल रसूल नूनारी खे खंभे वञण ख़िलाफ़ नूनारी बिरादरी पारां समाजी अॻवान अब्दुल हकीम पहार, अल्लाह रखियो, लुत्फुल्ला नूनारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण हो त वापारी अब्दुल रसूल नूनारी खे खंभे ख़ांगी कार में खणी वञी गुम कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवण हो त वापारी अब्दुल रसूल नूनारी खे खंभे ख़ांगी कार में खणी वञी गुम कयो वियो। एहतजाज बाद हुन खे छॾियो वियो, पर ठुल पुलिस पंहिंजे पटे भाइनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पई करे। हुननि घुर कई त जेसिताईं SHO ऐं ॿियनि मथां केस दाख़िल न थींदो उन वक़्त ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। दोदापुर वेझो कुछ ॾींहं अॻु अगवा थी वियल मुस्मात मलूका कटोहर जी बाज़ियाबी लाइ DSP दाऊ जहानपुर जी अॻवानी में पुलिस जी ॻोठ दोदो मलगानी ते चढ़ाई। जवाबदार घर खाली करे फरार थी विया। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। वाज़े रहे त कुछ ॾींहं अॻु ज़ाल मुड़ुस खे अगवा कयो वियो हो, जंहिंमां मुड़ुस मुबैना तौरु वझ वठी फरार थी वापसि मोटी आयो हो, जॾहिं त संदसि ज़ाल अञा ताईं अगवाकारनि वटि आहे। मुबारकपुर में चोरी जी वारदात कंदे भाॻयनि हथां चोर सोघा। मुबारकपुर थाणे जी हद में चोर अफ़गान महर जे घर खे खाट हणी रहिया हुआ त भाॻिया ऐं ॻोठाणा सुजाॻ थी पिया। जन ॿिनि चोरनि साजिद भुट्टो ऐं सनाउल्ला जाफ़री खे पकिड़े वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले। गिरफ़्तार थियल मुबैना चोरनि मूजिबि असांखे रस्ते वेंदे पकिड़े नाहक पुलिस हवाले कयो वियो आहे। ॾहरकी में वस्ती जीवन शाह पुलिस पारां गुज़िरियल राति मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल नवाज़ सियाल फौत। वस्ती जीवन पुलिस पारां खानपुर महर वासी नवाज़ वल्द अल्लाह वसायो सियाल खे मुक़ाबले बाद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई हुई। नवाज़ सियाल खे सखर इस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू फौत थी वियो। पुलिस मूजिबि नवाज़ सियाल कुछ महीना अॻु आदिलपुर थाणे जी हद में शहीद थियल पुलिस अहलकार फरहान कलवट जे क़त्ल केस में घुर्बल हो, जंहिंखे पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो हो, जेको ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। काज़ी अहमद भरिसां झल्लू मस्जिद स्टॉप वटि मलबा शाख मां अणसुञातल नौजवान जो लाश हथ। इत्तला ते नवाब वली मोहम्मद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए काज़ी अहमद अस्पताल पहुचायो, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। घारो में 2 ॾींहं अॻु मोबाइल दुकान जे मालिक गुड्डू शमसी खे अणसुञातल फोरन पारां 9 लाख रुपया फुर करे गोली हणी ज़ख़्मी करण ख़िलाफ़ वापारी एसोसिएशन घारो जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। वापारी अॻवाननि लाल मोहम्मद लाशारी ऐं भवनदास टिकियाणी जो चवण हो त शहर में बदअमनी वधंदी पई वञे। पुलिस 48 कलाकनि जी मोहलत घुरी हुई, जेका ख़त्म थियण बावजूद फोरू गिरफ़्तार न थिया आहिनि। जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम न कयो वियो त क़ौमी शाहराह ते धरणो हणंदासीं। जरवार में पगवा जे सॾ ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि PP शहीद भुट्टो, JUI, STP, नौजवान सुजाग सथ, कादरी तहरीक ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां अफ़गाननि हथां कराची में शहीद थियल अब्दुल हमीद गबोल जे क़ातिलनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ हिकु एहतजाजी रैली ग़ुलाम यासीन गबोल, कोड़ो गबोल, मुजाहिद अली गबोल, बशीर गबोल ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध में धारियुनि जी लोध एतिरी त वधी चुकी आहे जो धरती धणनि खे बि हर ईंदड़ ॾींहुं शहीद कयो पियो वञे, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त अफ़गाननि समेत सभिनी धारियुनि खे सिंध मां निकाली ॾेई धरती धणनि खे सुकून सां पंहिंजी धरती ते रहण ॾिनो वञे। तालका घोड़ा बारी जे ॻोठ उमर ख़ासि खैली ऐं भरपासे जा केतिराई ॻोठ अञा ताईं बि पाणी हेठि ॿुॾल। ॻोठ आगे ॾिनो गाहो, ईसा ख़ासि खैली, लधो माछी, यारू माछी,
हाजी लालानी, बाबू जाडेजो, इलियास बारण समेत 50 खां वधीक ॻोठ हुकूमती नाअहली सबब बारिश जे गंदे पानी में बुॾल आहिनि, जंहिं सबब इलाइक़े में मुख़्तलिफ़ जिल्दी बीमारियुनि कर कढियो आहे। ॻोठाणनि दाहींदे चयो त पहिरियां ख़तरनाक बारिशनि ॻोठ घर ऐं फसल ॿोड़े तबाह कयो ऐं हाणे पाणी नेकाल न थियण सबब ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मस्जिदूं, मदरसा, क़ब्रिस्तान, स्कूल सभु पाणी में बुॾल आहिनि। असां मथां रहम कयो वञे ऐं पाणी नेकाल करे ज़िंदगी बहाल कई वञे। ऐं जैकबाबाद में सदर थाणे जी हद बाईपास वेझो अणसुञातल फोरुनि पारां ठुल जे ॻोठ कजलो खान जे रहवासी अब्दुल हलीम मलगानी खां 2019 मॉडल सीडी मोटरसाइकिल फुर करे फरार, मज़ामत ते गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो ऐं फोरुनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।